जिए हलाए मर्जियत है जी, जिए हलाए मर्जियत है जी। वाह वाह वाह। हमेशा पंहिंजी मर्ज़ी हलाइण वारी अॼु ॻाए थी त जीअं हलाए मर्ज़ी आहे तुंहिंजी। क्या बात है। तव्हां सदाई इहे चरियनि वांगुरु छो ॻाल्हाईंदा आहियो? उहो इन जे करे जीअं तोखे जय झूलेलाल। मां हाणे इन स्क्रीन ते आमंत्रित कयूं था रोशनी होटवानी के ऐं सुनील होटवानी के। म्यूट अथव तव्हांजो, ॿिन्हिनि जो म्यूट आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। इंतजार जय का फल मीठा झूलेलाल। होता है। इंतजार का बिल्कुलु फल ॾाढो मीठा प्रोग्राम होता है। सुठो एंजॉय करे रहिया आहियूं। जी जी, त हाणे ओवर टू यू। मां वधीक न ॻाल्हाईंदुसि, तव्हां पंहिंजो गिग प्रेज़ेंट करे सघंदा आहियो। ओके। जी हिननि खे फोन थी कयान पई। खणनि छो नथा आहे? काॾे बिज़ी लॻा पिया आहिनि, खणनि ई नथा पिया। मुंहिंजो फोन नथा खणनि। हेलो 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 हेलो। अरे हलो हलो बाबा, काॾे हलो? तव्हां एॾी देर खां मुंहिंजो फोन छो न पिया खणो? काथे बिज़ी हुयव? कहिड़ो मसलो हुयो? अरे बाबा, कुछ नाहे, कुछ नाहे, कुछ ना भाई। कुछ त आहे। तव्हांजी आवाज़ ही मटियल थी लॻे हेॾां। तव्हां वरी पी वेठा आहियो, हा न? अरे रोशू, तोखे मुते भरोसो नाहे छा? सोनू, मूंखे तुंहिंजी कहिड़ी बि ॻाल्हि ते भरोसो कोन्हे। अरे रोशू, मां न पीती आहे, सच में न पीती आहे। हलो मूंखे न ॿुधायो। तव्हां पक पी वेठा आहियो। जेॾी महिल बि मां पेके वेंदी आहियां, बसि तव्हांजो इहो पीअण चालू थी वेंदो आहे। ख़बर आहे मूंखे न सेखारियो तव्हां। अरे रोशू, तूं हिते हुजे त पोइ पीअण जी ज़रूरत कहिड़ी आहे? तुंहिंजी नशीली छा अखियुनि सां ई मतलब? मां पी वठंदो आहियां। हा ठीकु आहे। एॾियूं ॻाल्हियूं न ठाहींदा कयो तव्हां। ख़बर आहे मूंखे तव्हांजी। पर सोना, तव्हां एॾा पी करे पैसा छो था बर्बाद कयो? अरे पैसा छो थी पैसनि जो मोह करें? काॾे खणी वेंदासीं असां इहे पैसा? अरे इहे ई पीअंदा रहंदव त असांजे लाइ कुझु छॾे बि कोन वेंदव। अरे छा खणी आयासीं, छा खणी वेंदासीं? सभ खे ख़ुशियूं ॾेई वेंदासीं बस। न, इहे तव्हां छॾींदा ई न पीअण। हे इते टिकी पई आहियां पेके में न, त तव्हांजा इहे सभु नाटक चालू आहिनि। मां सुभाणे ई निकिरां थी, अचांव थी मां वापसि।
अरे 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 बुध 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 मां न पी थी मां मज़ाक का पियो कयां तूं उते ई हुज सच में त चवे मां न पी थी मां तोसां मज़ाक पियो कयां हा तव्हांजो ॻाल्हाइण ई हाणे मटियल थो लॻे पियो अहिड़ी मज़ाक हा छा तव्हांखे कहिड़ो मज़ो ईंदो आहे मुंहिंजो हीअं रत पीअण में हेॾा सही आहे अच्छा हाणे इहो ॿुधाए कि मुंहिंजा प्यारा साहुरे वारा कीअं आहिनि ऐं मुंहिंजी मिठड़ी अमड़ कीअं आहे सभु मज़े में आहिनि पंहिंजे न्याणे खे यादि था कनि पिया सभु तव्हांखे यादि था कनि सभु मज़े में त आहिनि हेॾा पर तव्हांजी जेकी ससु यानी मुंहिंजी मम्मी आहे न उहा सफ़ा गांइ अथव हा गांइ मां छा ॿुधायां तव्हां अच्छा उहा त चवंदी आहे मुंहिंजी धीअ गांइ आहे हा त कहिड़ो ग़लति चवंदी आहे गांइ त आहियां न मां अरे गांइ थूणा थोरी हणंदी आहे तव्हांजे मतिलब मां बैल आहियां थूणो बैल हणंदी आहे गांइ न अच्छा 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 तूं छा पई ॿुधाए उहो ॿुधाए हा अरे अॼु सुबुह सुबुह जो छा थियो तव्हांखे ॿुधायां मां ॿुधणु चाहींदा तव्हां छा थियो ॿुधाए अरे तव्हांजी ससु यानी मुंहिंजी मम्मी सुबुह जो निंड अच्छा मां उथी आई लॉकर हा जी चाबियूं खणी करे हथ में आई अलाए कहिड़ो सुपिनो ॾिठो हुई चए थी अॼु हे चाबियूं मां तुंहिंजी भाॼाईअ खे ॾेई थी छॾां हाणे मूंखां इहे ज़िमेदारी नथी पुॼे मां चयो मम्मी अहिड़ो कहर न कजां इहो छा थी करे मम्मी ईअं तूं चाबियूं ॾेई रखंदी हुअसि त सॼो राजपाट उहा खणी वेही रहंदे पोइ तुंहिंजे हथ में कुझु न बचंदे मम्मी ठीक चयोमांसि न मां हेॾा रोशो तूं बिल्कुलु ग़लति कए ॾाढो ग़लति कए तूं छा छा ग़लति कयो मां ॾिस पहिरीं ॻाल्हि तूं उतां जी धीउ आहे यानी कि तुंहिंजो हाणे असली घर ही आहे त पहिरीं ॻाल्हि त तोखे हुतां जी ॻाल्हियुनि में इंटरफियर न करणु खपे ऐं ॿी ॻाल्हि जेकॾहिं तुंहिंजी माउ तुंहिंजी भाॼाईअ खे यानी कि पंहिंजी नुंहं खे अगरि धीअ सम्झे थी पई त सोच केॾी न सुठी ॻाल्हि आहे सोच तूं जेकॾहिं हा मुंहिंजी हा मम्मी इहा त तोखे ॻाल्हि चाबी सही ॾे आहे ऐं मुंहिंजी भेण हुन में इंटरफियर करे त तोखे कीअं लॻंदो बिल्कुलु सुठो न लॻंदो मूंखे हेॾां तव्हां त मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं हे ॾाढो ग़लति कमु कयो आहे मां अॼु ई पंहिंजी मम्मीअ खां माफ़ी थी घुरांसि ऐं चवांसि थी भले मुंहिंजे भाॼाईअ खे चाबी ॾे पाण ससु नुंहुं पाण में सम्झनि मां छो इंटरफेयर कयां मां त हिन घर जी धीउ आहियां ॿ टे ॾींहं रहंदसि हली वेंदसि बिल्कुलु सुठी ॻाल्हि ॿुधायव हेॾां ॾिस इहो सम्झी हल जेकॾहिं तुंहिंजी माउ तुंहिंजी भाॼाईअ खे यानी कि पंहिंजी नुंहं खे धीअ सम्झंदी न त तुंहिंजी भाॼाई यानी कि हुनजी नुंहं बि पंहिंजी ससु खे माउ करे हलाईंदी इहो सम्झी हल तूं बिल्कुलु सही था चओ तव्हां पर हेॾा तव्हां हेॾी समझदारी वारियूं ॻाल्हियूं कीअं कीअं कंदा आहियो केॾी केॾी महिल मूंखे त सम्झ में ई नथियूं अचनि हेॾी समझदारी अरे तोसां रही रही सिखी वियो आहियां अच्छा वाह 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 मूंसां रही रही सिखी विया आहियो हलो सुठी ॻाल्हि आहे हाणे इहो त ॿुधायो तव्हांजी तबियत कल्ह ख़राब हुई डॉक्टर ॾे विया तव्हां अरे हा थी आयामांसि पोइ छा चयो डॉक्टर छा चवंदो डॉक्टर चई टेंशन छॾे ॾे हाणे टेंशन छॾींदुमि हा मां अरे सही त चए थो डॉक्टर छो टेंशन करणो आहे छॾे ॾियो इहो टेंशन वेंशन तव्हां न न मां डॉक्टर खे चयोमांसि कि मां टेंशन न छॾे सघंदुमि ऐं मां न छॾींदुमि टेंशन अरे टेंशन करण सां कंहिंजो भलो थियो आहे न सॼियूं टेंशनूं छॾे ॾियो सभु सुठो थींदो अरे 10 सालनि सां टेंशन सां गॾु थो रहां पियो त हाणे टेंशन सां प्यार थी वियो आहे त हाणे भले जान बि हली वञे न पर टेंशन न छॾींदुमि मां बस तव्हांजो चवण जो मतलब कि तव्हांजी ज़िंदगीअ में जेकी टेंशन आहे उहा बि मां आहियां वाह 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 बस तव्हांजो त हाणे इहे ई ॿुधायो तोखे ॻाल्हियूं कीअं न छॾियां हमेशह मुंहिंजो जी हाणे तोखे कीअं हाणे छॾियां मां ॿुधो हा सही ॻाल्हि आहे तव्हां मूंखे न छॾो मां बि तव्हांखे न छॾींदसि बसि हाणे मुंहिंजो मुंहुं ई बंदि थी वियो तव्हां अहिड़ी वॾी ॻाल्हि चई छॾी हाणे बसि हिक ई ॻाल्हि चवणी आहे जय झूलेलाल जय झूलेलाल
वाह 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 वाह, मज़ो अची वियो। तव्हांजे न जेके बि एक्ट हूंदा आहिनि ॾाढो मज़ो ईंदो आहे, छो त हुन में कॉमेडी त आहे। अॼु थोरी घणी मस्तु मस्तु एक्टिंग हुई, मतिलबु छो त ईअं लॻे पियो कि सुनील बिल्कुलु पी करे वेठो आहे। ऐं मैसेज सभिनी खां वॾो त मैसेज जेको ॾींदा आहियो तव्हांजे गिग में उहो जाम सुठो हूंदो आहे। त मां सभिनी दर्शकनि खे चवंदुसि कि दे आर राइट बैक नाउ। कुझु इमरजेंसी हुई जंहिं ब्रेक वरितो हुयो, पर हाणे दे आर राइट बैक। त तव्हां हिननि जो चैनल फॉलो कयो हो जमालो। त थैंक यू सुनील ऐं रोशनी होतवानी। असां जल्दी मिलंदासीं। थैंक यू सो मच। जी, तो दोस्तों ही हुआ सुनील ऐं रोशनी होतवानी। ॾाढी सुठी हिन कॉमेडी एक्ट तव्हांजे साम्हूं प्रेज़ेंट कई ऐं हिकु सुठो मैसेज बि ॾिनो। त दोस्तों